नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त रुज़िया सिविल सोसाइटी गोलीमार नंबर 2 किरंदड़ रिहायशी इमारत जे मालिक खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गोलीमार नंबर 2 में 5 मार्च ते 40 गज जे प्लाट ते ठहियल हिकु इमारत 5 मंज़िल हुई, जंहिं ते 6 मंज़िल तइमीर हेठि हुई, पर उन दौरान पूरी इमारत ऐं पासे वारियूं इमारतूं बि किरी पयूं आहिनि। हादसे जे नतीजे में 27 ॼणा फ़ौत ऐं 30 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन में औरतूं ऐं ॿारड़ा बि शामिल आहिनि। पुलिस वाक़े जो केस इमारत जे मालिक जे ख़िलाफ़ दाख़िल कयो, पर हाणे बिल्डिंग जे मालिक खे बि गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि बिल्डिंग जे मालिक जावेद अली खान उर्फ जावेद चीफ पुलिस जे डप सबबि फरार थी वियो, जंहिंखे हाणे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार जे दौलतकार खे बि गिरफ़्तार कयो वियो। पुलिस इख़्तियारनि मूजिबि ॿिन्ही जवाबदारनि खे अॼु अदालत में पेश कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।